हुस्न जे कड लगंदे त थोड़ो घणो ज़लील ख्वार थींदे, पर हिकड़ी मां ॻाल्हि ॿुधाए, हुस्न में जेकॾहिं वफ़ा हुजे आ न त हुस्न टिकटोक ते ज़लील थींदे न ॾिसी। हुस्न पंहिंजे घर वारनि जी इज़त खे तरी ते न खणी घुमे। हुस्न समंदर ऐं बीचनि ते तोखे कॾहिं बि न मिले। हुस्न तोखे बेपर्दो कॾहिं बि रब जी ज़ात जो कसम न मिले। हुस्न में वफ़ा कोन्हे बछड़ा, यादि रखजे। कॾ उन्हनि जे लॻ जंहिंमें वफ़ा हुजे, कॾ उन्हनि जे न लॻ जंहिंमें वफ़ा ई न हुजे। हा जो न हा, उमिरि नंढड़ी थी, ख्याल वॾा थई। शुक्र कर त को सम्झाइण वारो मिलियो थई। इन ॻाल्हि ते अमल कई त ज़िंदगी ख़ुशहाली सां न गुज़रई त मुंहिंजे सर खे कलम करे। हा जो न हा, वफ़ा जी तलाश में आ त पंहिंजो पाण में ॻोल्ह त तूं केतिरो वफ़ादार आ कंहिंजे आॾो। जे पैदा कयो ख़ालिक़ अकबर रब्ज़ुल जलाल वल इकराम, रब जो क़ुरान, उन सां तुंहिंजी केतिरी वफ़ा जवान जी औलाद, इहा तलाश ज़रूर कजे। जेकॾहिं रब सां वफ़ा में सचो आ त मूंखे उन रब जी ज़ात जो कसम आ त साम्हूं सभु वफ़ा वारा मिलंदे, बेवफ़ा कॾहिं बि न ईंदे। यादि रख ए इंसान, अल्लाह पाक पंहिंजे प्यारे बाने खे कंहिं बेवफ़ा इंसान जे साम्हूं बि पेश न कराईंदो। यादि रख ए इंसान, रब पाक हमेशा तुझे आॾो उन्हनि इंसाननि खे खड़ो कंदो। खड़ो मन सम्झे तो न बीहारींदो जे इंसान में वफ़ा हूंदई। वफ़ा जी तलाश तॾहिं कजे, हीअं वफ़ा कॾहिं बि न ॻोल्हजांइ। हा जो न हा, रब्ज़ुल जलाल वल इकराम, अल्लाहु अल्लाहु रब्बी ला उशरिकु बिशैया वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम। अल्लाहु अल्लाहु रब्बी ला उशरिकु बिशैया ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु लहुल मुल्क वलहुल हम्द वहुव अला कुल्लि शैइन क़दीर। रब जी ज़ात जो कसम, अल्लाह रब्ज़ुल जलाल वल इकराम जे इन विर्द खे क़ाइम कर। दुनिया में जेकॾहिं असली इंसाननि जा चेहरा तोखे नज़र न अचनि त मुंहिंजो सर कलम कर। ख्याल वॾा आहिनि तुंहिंजा, पर रुकजी वेंदे अॻिते हली। अहिड़ो रुकजी वेंदे जो तोखे पंहिंजी माउ जी थन बि यादि ईंदी त बच्चा कोड़ी हुई या मिठी हुई। अल्लाह जो कसम ग़लत ॻाल्हि तो कहे, अमल कर। फ़ाइदे में वेंदी। जेकॾहिं इन विर्द खे बरक़रार रखंदे चाहे तो न त मूंखे साम्हूं वारनि जा चेहरा पढ़ण अचनि। सभ खां पहिरियों अल्लाहु अल्लाहु रब्बी ला उशरिकु बिशैया, कसरत सां। नंबर 2 ते वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम। नंबर 3 ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु लहुल मुल्क वलहुल हम्द वहुव अला कुल्लि शैइन क़दीर। रब जी ज़ात जो कसम, इन पढ़ण सां अल्लाह पाक ग़ैब जी मदद कंदो आहे। इंसान यकीन न अथई त आज़माए ॾिस त करे ॾिस, शेख ज़ुबैर ग़लत आहे या सही आहे।